नाज़िन मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी है। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लागारी CCTV कैमरा न हलण ते एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अवेस मल्हा। जी अवेस, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त मातली सूबाई तक PS 71 ते ज़मनी नंढी चूंडुनि जे हवाले सां वोटिंग जो सिलसिलो जारी है। जॾहिं त MWM जे उम्मीदवार असद अब्बास लिगारी पोलिंग स्टेशन बचन रोड पे अची CCTV कैमरा न हुअण CCTV कैमरा हुअण बावजूद स्टार्ट न करण खिलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त इंतज़ामी नाअहली जी अञा ॿी कहिड़ी मिसाल ॾिजे त वोटिंग जो अमल शुरू थियण CCTV कैमरा हुअण बावजूद अञा ताईं कैमरा स्टार्ट न आहिनि कया विया। इन इलेक्शन कमीशन आला अमलदारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मातली सूबाई तक PS 70 ते अॼु 20 मई ते थींदड़ ज़मनी चूंडुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन में वोटिंग जो अमल जारी है। मातली बॉयज़ डिग्री कॉलेज में क़ाइम थियल सेंटर ते DRO बदीन, डिप्टी कमिश्नर बदीन, SSP बदीन जी निगरानी में सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि, जंहिंमें 1200 खां वधीक पुलिस एहलकार ऐं 400 खां वधीक रेंजर्स या जवान मुक़रर कया विया आहिनि। 123 पोलिंग स्टेशननि मां 41 हसास जॾहिं त 12 खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। रजिस्टर वोटरनि जो तइदाद 1,66,809 ॿुधायो वियो आहे। यादि रहे त हीअ सीट TPM के बशीर अहमद हाले पोटो जे फोत थियण बाद ख़ाली थियल सूबाई सीट ते नंढी चूंड थी रही है, जंहिंमें PP उम्मीदवार ॾाॾा मोहम्मद हाले पोटो, GUI जो गुलहसन ज़हूर, तहरीक लबैक पाकिस्तान जो मोहम्मद अली जान सरंदी ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त पोलिंग जो टाइम सुबुह 8 बजे खां शाम 5 बजे ताईं जारी रहंदो। जी अवेस, तव्हांजी महिरबानी।